खिपरो शहर का अटकल 16 किलोमीटर परे अछड़े थर जी मुंड में आबाद गोठ दीनपुर शरीफ बुनियादी सहूलतन से महरूम बणियल है। इन गोठ का खिपरो शहर तरफ सिर्फ एक ही लिंक रोड जरिए गंढियल है, जेको हंधा हंधा टुटी पियो है। रोड न हुजण सबब हादसा रोज जो मामूल बणियल है। रोड न हुजण करे हिते जा रवासी सख्त परेशान हैं। लगी पई हालत पाण ॾिसो रोड जी हिते डेली हादसा जो इहो चक्कर मामूल आहे। डेली हादसा थियंदा ऐं रोड जेका मरमत कोन्हे का यकी त पुराणे वक़्त खां आहे रोड ठहियल, हींअर को मरमत कोन्हे का। सिंध गवर्नमेंट जो हिते आहे उहो त को माना कमकार त कराए कोन थी। पूरी सिंध में तव्हांजी हालत ॾिसो, पर खिपरे जेका हालत आहे तमामु हालत माना अहिड़ी बुरी लॻी पई, जेको हाणे बजटूं वग़ैरह उहे त पाण खाए था वञनि। गवर्नमेंट जेका आहे तव्हांजे साम्हूं आहे, को कमु किथे बि कोन कराया। पूरी सिंध में तव्हां ॾिसो न त किथे बि कमु न करायो आहे। ऐं हिते ई असां हालत आहे, रोड जी कहिड़ी आहे, खॾा लॻा पिया आहिनि। हिते तक़रीबन 20 साल खां रोड ठहिया, 20 साल पहिरीं ठहियल आहे। हींअर हालत रोड जी अहिड़ी आहे जो डेली माना हिते हादसा ऐं माण्हू गरीब परेशान। डेली माण्हू हिते माना हिकिड़ो ॿ अस्पताल ताईं रसूं था, उन विच में एक्सपायर थियो थो वञे। जी साईं, असीं अमाउंट ॾींदा आहियूं, असांखे कोई फ़ाइदो नथो मिले। ठीकु आहे, उहे पंहिंजा मतिलब पूरा करनि। हिन हिसाब सां असांजी अपील आहे त रोड ठाहिया वञनि उन हिसाब सां। जर्नल इहा आहे त हिन रोड जी तमामु हालत ख़राबु आहे। रस्तो आहे कोन, परेशानी, माण्हुनि जी डिलीवरियूं थियूं वञनि, उहे परेशान रहनि था, तंग रहनि था। ऐं रोडनि में वॾा वॾा खॾा थी विया आहिनि, हादसा थियनि था ऐं उन में माण्हू परेशान आहिनि। ग़रीबनि माण्हुनि सां ज़ुल्म आहे। ज़ुल्म जी कहाणी लिखण खां ॿाहिरि आहे। पर रही ॻाल्हि आहे त माण्हू घटि में घटि सिंध गवर्नमेंट खे इहो सोचणु खपे त रोड टुटा पिया आहिनि, खॾा लॻा पिया आहिनि, उन्हनि में वॾियूं वॾियूं खायूं थी वियूं आहिनि। को धणी न को धोरी वोट वठियो ऐं संगत वञी वियो रहे। गाड़ियूं टायर पंचर थियनि था, हर शइ ॿार बचियल आहे ज़ुल्म ते। मूंसां रक्शो आहे कल्टी थी वञे थो, साइकिल में टायर पंचर थी वञनि था, तकलीफ़ थिए थी, वॾी आहे, ॿार बचियल आहे। हाणे कहिड़ो मुतालबो कंदो? मुताल इहो हाणे रोड ॾियणु खपे। रोड तमामु गंदो आहे साईं। जेको मोटरसाइकिल डेली पंचर, टायर ट्यूब रोज़ानी नओं, सफ़ा का शइ कोन। ॿार बचे खे वॾी तकलीफ़ आहे, नओं ठहणु खपे गवर्नमेंट खे। दीनपुर शरीफ जो रोड न हुजण करे गरीब ऐं मिसकिन माण्हू तमामु घणी तकलीफ़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते जा शागिर्द तोड़े शहर में कमु कंदड़ मज़दूरनि खे अचण वञण में बि परेशानी थिए थी। इलाइक़े वासियुनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े वसवारनि खां अपील कई आहे त रोड ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।